यूनियन काउंसिल ॾाढा ऐं यूनियन काउंसिल ॾेई शहर में जशन ईद गदीर वॾी अक़ीदत ऐं मज़हबी जोश सां मल्हायो वियो। 18 ज़ुल्हज जी मुनासिबत सां ॻोठ बख़्शण खान दलवाणी ॾेई शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि जंहिंमें अलाह बचायो खोसो अहमद शाह लकियारी ऐं ॿियनि ॻोठनि में जशन ईद गदीर वॾी अक़ीदत एहतराम ऐं मज़हबी जोश व ख़ुरोज सां मल्हायो वियो। उन मौक़े ते रैलियुनि मजलसुनि ऐं न्याज़नि जी महफ़िल जो एहतमाम कयो वियो, जिन में वॾे अंग में आशिकाने अहल बैत शिरकत कई। ॻोठ बख़्शण खान दलवाणी में सबील मौला हुसैन अलैहिस्सलाम वटि ॾींहं जो 2 वॻे जशन ईद गदीर जी मुनासिबत सां हिकु शानदार रैली कढी वई, जंहिंमें नौजवाननि बुज़ुर्गनि ॿारनि वॾे तइदाद में शिरकत कई। रैली मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे मरकज़ी रैली में शमूलियत लाइ ॻोठ अलाह बचायो खोसो पहुती, जिते शाम 3 वॻे मरकज़ी जशन ईद गदीर जी तक़रीब मुनक़द कई वई। तक़रीब खे ख़िताब कंदे मौलाना नादर अली शाह, मौलाना मीर खान संजराणी, मौलाना अली नकी शाह ईद गदीर जी तारीख़ी अहमियत, फ़लसफ़े ऐं पैगाम विलायत ते तफ़सीली रोशनी विधी। आलमनि सगोरनि चयो त ईद गदीर इस्लामी तारीख़ जो अज़ीम ऐं यादगार ॾींहुं आहे, जंहिं ॾींहुं सरवरे काइनात हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गदीर खम जे मौक़े ते हज़रत मौला अली अलैहिस्सलाम खे पंहिंजी उम्मत जो मौला ऐं रहबर मुक़ररु कंदे फ़रमायो, मन कुन्त मौला फ़हाज़ा अली मौला। मुक़र्रीन चयो त ईद गदीर मुसलमाननि लाइ इताद, उख़ुवत, मोहबत ऐं विलायत जो पैगाम खणी अचे थी। हिननि वधीक चयो त हज़रत अली अलैहिस्सलाम जी सीरत, अदुल, इंसाफ़, इल्म ऐं इंसानियत जी ख़िदमत जो पैगाम हर दौर लाइ मशअले राह आहे, जंहिं ते अमल करे मुआशिरे में अमन, भाईचारो ऐं इंसाफ़ क़ाइमु करे सघिजे थो। तक़रीब जी पुॼाणी ते शिरकत कंदड़नि में न्याज़ तक़सीम कई वई ऐं मुल्क जी सलामती, इस्तिहकाम, अमन ऐं मुस्लिम उम्मत जे इताद लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं। ॿिए तरफ़ यूसी सदर ॾाढा रईस ग़ुलाम मोहम्मद खोसो जी अॻवानी में हिकु ॿी वॾी रैली 11 टेल खां रवानी थी, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे टाके पोटा मोड़ अहमद शाह लकियारी पहुती, जिते सबील इमाम हुसैन इस्लाम जो एहतमाम कयो वियो हो। रैली में शिरकत कंदड़नि ईद गदीर जूं ख़ुशियूं मल्हायूं, हज़रत अली अलैहिस्सलाम सां पंहिंजी अक़ीदत जो इज़हार कयो। उन खां पोइ रैली ॾेई शहर सोशल मीडिया सेंटर सिंध पहुती, जिते मुख़्तसिर ख़िताब दौरान ईद गदीर जी अहमियत ऐं पैगाम ते रोशनी विधी वई। उन खां पोइ रैली फाज़ल राव चौक ते पहुती, जिते आलमनि ज़ाकिरनि ख़िताब कंदे ईद गदीर जी तारीख़ी पस मंज़र ऐं विलायत अली अलैहिस्सलाम जी अहमियत बयानु कई। रैली जो इख़्तिताम मरकज़ी इमाम बारगाह ॾेई में थियो, जिते न्याज़ जी महफ़िल मुनक़द कई वई। शिरकत कंदड़नि में वॾे अक़ीदत सां न्याज़ तनावल कई। जशन ईद गदीर जूं तक़रीबूं पुरअमन माहौल में इख़्तिताम पज़ीर थियूं। जशन ईद गदीर जी कामयाब इनक़ाद लाइ साईं बख्श खोसो, असगर खोसो, ग़ुलाम मोहम्मद खोसो, उमैन खोसो, अमीर बख्श खोसो, रईस अब्दुल करीम खोसो, अली मुराद खोसो, जवार रमज़ान खोसो, मेहरान खोसो, ग़ुलाम अली खोसो, बचल खोसो, मुमताज़ खोसो, धणी बख्श खोसो, अली रज़ा खोसो ऐं ॿियनि केतिरनि आशिकाने अहल बैत भरपूर किरदारु अदा कयो, जिन जी महिनतुनि सबबि तक़रीबूं बहितरीन नमूने सां मुनक़द थियूं। इलाइक़े वासियुनि जशन ईद गदीर जे पुरअमन शानदार इनक़ाद ते ख़ुशी जो इज़हार कंदे उमेदवार कई त अहिड़ियूं मज़हबी तक़रीबूं मोहबत, भाईचारे ऐं इताद जी फ़िज़ा खे वधीक हथी ॾींदियूं। अली ग़ुलाम खोसो, मरकज़ी मीडिया कोऑर्डिनेटर, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, सोशल मीडिया सेंटर सिंध। मुख़्तसर